यूसी वॾा माशू लॻ सोनो सोलंगी ॻोठ में भाउ ऐं भेण हिक घर जा भाती हलण फिरण खां माज़ूर वस वारनि खां मदद जी अपील। यूसी वॾा माशू ॻोठ सोनो सोलंगी में हिक घर में भाउ ऐं भेण हलण फिरण खां माज़ूर वस वारनि खां मदद जी अपील कंदे भाउ ऐं भेण अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे पिया। हुन जे वालिद सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी त उहो बि अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे वेही रहियो। मदद जी अपील। यूसी वॾा माशू लॻ कोटपुल जो रवासी हलण फिरण खां माज़ूर मदद जी अपील। वस वारनि खे अपील कंदे हुननि चयो त असांजी मदद कई वञे।